हे वरी कंहिंजो नंबर आहे? हलो, कहिड़ी थी ॻाल्हाए पई छोरी? सकी लख लानत अथई बुछड़ी, मूंखे घरां कढी छॾियो आहे, हाणे वरी तव्हां अची करे मूंखे कालियूं थियूं कयो पियूं। बाहि ॾियांव करे सिर खे, कढ निकिर बुछड़ी रन। लेखींदियूं ई न हूं मूंखे रन इहे बुछड़ियूं बाहि ॾियनि करे। हाणे अमेरिका आई आहे त काल ते काल थियूं कंदियूं अथनि मूंखे बुछड़ियूं रन। सॼो ॾींहुं घर में टीको लॻो पियो हिन छोरियुनि जो, जंहिंजे तते मां हिते अची पुॻी आहियां। हाणे वरी फ़ोनुनि ते मूंखे यादि थियूं करनि। अड़ी जॾहिं मां हूंदी हुअसि त उन महिल तव्हांखे मुंहिंजो क़दुरु कोन हो, ऐं हाणे वरी अम्मा वापसि अचु, अम्मा वापसि अचु, बाहि ॾियांव सिर खे बुछड़ियूं, तव्हां ॾे वापसि ईंदसि मां अहिड़ो मुल्क छॾे करे। बसि छा कयां, नुंहर आहिनि मुंहिंजूं, पुटनि जो मोकारो थियो जो अहिड़ियूं बुछड़ियूं वठी आया। न त बा कंहिंखे मजाल आहे जो कंहिंजे नाले कुझु चवनि। सॼी ज़िंदगी मां ॾुख ॾिठा। मां चयो हाणे को ज़िंदगी थी आहे, हाणे कुराड़ी थी आहे, पछाड़ी में मिड़ई को सुख ॾिसां, पुटनि जे खटियो खावां को छा, पर सभु निभागा निकिता। पंहिंजी पसंदि जूं अहिड़ियूं निभागियूं छोरियूं वठी आया मुंहिंजे घर में। सॼो ॾींहुं झेड़ो, सॼो ॾींहुं इन्हनि जो ट्रीकोश ख़तमु ई न थिए। बसि पोइ भाउ हिन तते खां हेॾे हली आयसि। मां बि, मूंखे बि को वाह न हुयो। मां चयो हाणे मुंहिंजे वञण सां मुंहिंजे घरनि जो पुटु, भला मां त माउ आहे न भाउ, हाणे छा कयां, भला मां झेड़ो त नथी ॾिसी सघां सॼो ॾींहुं। अॼोकियूं रना छाजूं चवनि, असां पेट में ॿारु पवे त कमुकार न कयूं, थांव न धोऊं, हे न कयूं। मां बीमार थी थियां, बाहि ते न वेहूं, मुंहिंजी चमड़ी थी ख़राबु थिए। अहिड़ी छोरियूं असां सॼी ज़िंदगी कमकार कयासीं, असांजी तरह अंगु न ख़राबु थियो। कारियूं ठिकरियूं जो आहे त असां छा कयूं तव्हांखे। अञा ताईं हाणे मां 55 साल उमिरि आहे त मुंहिंजी चमड़ी ॾिसो केॾी सुहिणी लॻी पई आहे। असां वटि साबुण न हूंदा, क्रीमूं न हूंदियूं, इहे हाणे इहे सॼा अलाए छा मेकअप शेकअप निकिरी विया आहिनि। असां मेट सां मुंहुं धोईंदा हुआसीं, मिटी खणी मुंहुं धोईंदा हुआसीं। अॼोकियूं न अलाए कहिड़ा कहिड़ा फैशन थियूं करनि पियूं, तॾहिं बि मुंहुं कारो, उहो ई कारो दागी लॻो पियो अथनि। मां तव्हांखे छा ॿुधायां, 9 महीनो इहो वल्लू मूं वारे पेट में हुजे, मां इहा गाह ते वई आहियां। इन अफ़ाल में बि मां गाह ते वई आहियां। भरी गाह जीअं खणी नथी सघां हाणे मां पंहिंजी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे पेट में हेॾो ॿार आहे। अबाए तूं त मां भरी वरी मुश्किल सां खई आहे पंहिंजे मथे ते हलंदी अचां थी। तो वारो मासड़ जो अबा पोयों आयो त हीअं मूंखे जो लत हयईं, वञी मां वाह में किरियसि। वाह में जो किरियसि अबा त मां ॾंदणिजी वियसि। तॾहिं बि मां कॾहिं इहा उफ़ न कई पंहिंजे मुड़ुस जे अॻियां। अॼोकियूं छोरियूं न हल त जो न चाहिनि मुड़ुसनि खे। मुड़ुसनि में बि अफ़ाल कोन्हे। असां वारा हूंदा ईअं ईंदा घर त इहा ख़ामोशी लॻी पई हूंदी, कंहिंजी मजाल जो कुझु आहे कुझु। तोबा अॼुकल्ह ज़मानो मटिजी वियो आहे, ॿार ख़राबु लॻा पिया आहिनि, अलाए छा थी वियो आहे। असांखे त मूंखे त हिन जी क़यामत जो थो लॻे त हे कीअं कंदा। असां पंहिंजा बच्चा वॾी मुश्किलनि सां पालियासीं। मां 9 किलोमीटर पंधु करे वेंदी हुअसि, खीरु खपाइण वेंदी हुअसि। अबा घर में कुझु हूंदो न हो, बचड़नि जे लाइ कुझु न कुझु त करिणो हूंदो न। अॼोकियूं रना असां थांव बि वटो बि हूंदो न कयूं। ऐं मां इहो कीअं, पोइ घर कीअं हलंदो तव्हांजो। बसि अबा हाणे हिते आई आहियां त हिते बि ॾिसे थी त कालियूं थियूं कंदियूं अथनि छोरियूं निभागियूं। हाणे तव्हांखे सॼो घर ॾेई आई आहियां, वञी धूड़ पायो। अञा बि चई मां अम्मा अचु वापसि। अड़ी तव्हांखे अम्मा अचे छा करे। कल्ह मूंखां पुलिस वारनि पुछा गछा कई, तूं हिते कीअं आई आहे। मां चयो मां त हाणे फासी वियसि। मां बि लिखाए आई मान, आउं मुस्मात मोरा, उमिरि अटकल 55 साल, पंहिंजी मर्ज़ी सां हिते पुॻी आहियां। न मूंखे कंहिं वर्गलायो आहे, न मूंखे कंहिं ज़बरदस्ती ते आंदो आहे।
मस इहो लेखो ॾिनो आहे मस वञी को जान छॾियऊं आहे मुंहिंजी 2 ॾींहं वीडियो इन करे त न पई ठाहियां। अबा वॾी मुश्किलनि में थी गुज़ारियां मां वक़्तु, हिते बि अकेलाई आहे, तन्हाई आहे, को मूंखे पाणी ढुक पीअण वारो बि न आहे। इहो मां कुराड़ी ज़ाइफ़ आहे, राति जो जॾहिं जो इहो नज़र बि नथी पवे, चश्मो बि नथी ॻोल्हे सघां मां पंहिंजो। बसि ईअं उथी ऐं खट तूं ऐं वञा थी रिड़ंदी रिड़ंदी, कॾहिं ठापरां थी कॾहिं किरां थी। इहे ज़ख़्म मुंहिंजी हथनि ते टंगुनि ते। बसि अबा छा कयां, मंज़िल ईअं त नथी मिले। मूंखे फेमस थियण जो, मशहूरु थियण जो शौक़िड़ो हुयो, बसि इन जे करे हिते आयसि। हाणे लोड़ियां थी पई, छा कयां। तव्हां त बच्चा हो, तव्हां सां हवाल दिलि जो न ओरियां त कंहिंसां ओरियां। ॿियो त को ॿुधण वारो कोन्हे को हिते। तव्हां ई आहियो, ॿुधो बि था, कमेंट बि कयो था। बसि अबा पंहिंजी अमड़ खे यादि कंदा कयो। अकेले सर हीअ ज़िंदगी ॾाढी ॾुखी आहे। माण्हू मूंखे पहिरियों कमेंट हिन ज़ुबैर कयो अॻिली वीडियो ते, चए थो मासी मुछुनि ऐं ॾाढ़ी वारी मासी किनी मासी। मां चयो बाहि ॾियां करे छोरा, तुंहिंजे करे हाणे मां छा ॾाढ़ी लाराईंदसि छा मुट्रायां करे। तूं वरी मासी जी ॾाढ़ी ऐं मुछुनि ते कमेंट थो करे पियो। अब अंग्रेज़नि में हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि अथव इहा, भले हूअं खणी कारा कहिड़ा बि आहिनि बुछड़ा, पर माना हिकिड़ी ॻाल्हि अथनि त ॿिए कंहिंखे माना ॾिसी करे माना कमेंट पास न कंदा त तूं अहिड़ो आहे तूं अहिड़ो आहे, जेको वणे कर ज़िंदगी में। ऐं असां वारा, मां सिर्फ़ु ॿाहिरि मां सूट पैंट पाए निकितसि। हे छोरो जेको आहे मुसविर लाशारी, जेको छोरो हिते वीडियोस ठाहींदो अथव, इहो मूंखे बुछड़ो छोरो चए छा थो मासी तूं ॾाढ़ी छो न लाथी आहे। मां चयो ॾाढ़ी त मुंहिंजी बूथ ते आहे, तोखे कहिड़ो प्रॉब्लम आहे। थोरी घणी अंग्रेज़ी मां बि सिखी वई आहियां। मतां चओ त मासी मोरा ॼटिया जाइलिया पुराणी आहे, नथी अचेसि अंग्रेज़ी। अंग्रेज़नि सां ॻाल्हाईंदी आहियां, हाउ आर यू, वॉट इज़ यूअर नेम। मूंखे चवनि मासी मोरा तूं त वॾी अंग्रेज़ लॻी पई आहे। मां चयो शोभा रुगो तव्हां अंग्रेज़ हो छा, असांखे अंग्रेज़ी नथी अचे छा। बसि अबा कमेंट कंदा कयो, पर चङो त कमेंट कयो न। ॾाढ़ी ते मुंहिंजी ते कमेंट कंदव त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे लख लानत त ॾींदीसांव न। तव्हांजी अमेरिका में आहियां, सिखी वई आहियां हाणे मां, कमेंट न सां ॾिसांव इहो त भाई हे तूं हीअं छो थी करे। छोरनि खे तुंहिंजे वारनि में बि मसइलो आहे, मासी मोरा तुंहिंजा वार अच्छा हुया हाणे कारा छो थी विया। न बा छो तव्हांजो बूथ कारो थी थो सघे, बाक़ी मुंहिंजा वार कारा नथा थी सघनि। मोटो आहियां मां। बसि अबा हाणे वधीक टेम नथी तव्हांजो ज़ाया कयां। तव्हां बि कमकार वारा हो, थोरो पढ़ो बड़ो बि, ऐं मासी सां प्यारु कंदा रहो। हा शायदि अबा अकेली थी वई आहियां मां हिते, सफ़ा को ॻाल्हाइण वारो बि कोन्हे। तव्हांखे मां छा ॿुधायां। तव्हांजो लाइक ईंदो आहे, कमेंट ईंदो आहे, मुंहिंजी शेयर कंदा हो पोस्ट, त मूंखे दिलि में अबा वॾी तव्हांजे लाइ मुहबत पैदा थींदी आहे। मूंखे लॻंदो आहे त मां अकेली न आहियां, मूंसां को गॾु आहे। बसि अबा पोइ ईअं कंदा रहो। हाणे वरी पोइ ॿीहर मिलंदीसांव, मां हिते आहियां, ॿियो काॾे वेंदसि। वरी मूंखे ॿुधाईंदा बि कयो न त तव्हां छा जे बारे में ॼाणणु चाहियो था, त वरी मां उहो बि ॿुधाईंदीसांव न। रुगो मां त न ठाहींदी वेंदमि न, तव्हां बि ॿुधायो कुझु, शेयर कयो। ईअं मिड़ई हाल वाल कंदा रहो त ख़बर त पवे त जीअराओ। मां त अञा जवान लॻी पई आहियां, मुंहिंजी त उमिरि न आहे हाणे मरण जी, जो मां चवंदी हुतां त हाणे मुंहिंजी मरण जी उमिरि आहे। तव्हां खां वधीक जवान लॻी पई आहियां मां। बसि पोइ हाणे वधीक ॻाढ़ी नथी हणां, तव्हां बि बोर थींदा हूंदव। बसि पोइ वरी नई वीडियो में मिलंदीसांव। अलाह ख़ुशि करे बाबा, बच्चा हो न मुंहिंजा, बसि अलाह ख़ुशि करे।